असां वटि आयल आहे पंहिंजो दोस्त उस्ताद मुश्ताक कुंभर। फनकार सुठो आहे, दोस्त बि असांजो ॾाढो भलो आहे ऐं हिते असां वटि आहे हफ़्ते खनि खां वठी असीं बि फ़क़ीर वटि लथल आहियूं ऐं अचो त मिस्टर उस्ताद मुश्ताक खां को लतीफ़ साईं जा कलाम या संदसि मर्ज़ी सां उहो पाण जेको आहे ख़ुदि लतीफ़ माण्हू आहे ऐं हू कबीर खे बि ॻाए, लतीफ़ साईं खे बि ॻाए, सचल खे बि ॻाए ऐं फनकार सॼी दुनिया फनकार साईं सलाम वालेकुम। तव्हां भली करे आया, तव्हांखे भली कार था चऊं फ़क़ीर जे आस्थाने ते ऐं असां इहो ई चाहियूं था त हिते जेके बि सॼण आहिनि ऐं जेके ॿुझण आहिनि अचनि हिते उन्हनि जी हिकमत भरिया फ़ाइदो वठूं, उन्हनि जे राग उन्हनि जो हा ऐं उन्हनि जो जेको बि मथां हूअं ॾिसो न हिते माण्हू उमेदूं करे वेठा आहिनि त के हुकूमतूं आहिनि के इदारा आहिनि के असांखे रिकॉर्ड कंदा, उन्हनि खे करणु खपे। हिते लतीफ़ चेयर बि आहे, सिंधिका बि आहे, लैंग्वेज असां उन्हनि खे ख़बर न आहे त मुश्ताक पोइ हिकिड़ो सुठो हिकिड़ो फनकार जेको लतीफ़ साईं जो ॼाणू आशिक़ ऐं उनखे रिकॉर्ड करे छॾियो। माना ईअं ऑफर बि नथा कनि ईअं बाबा तव्हांखे रिकॉर्ड कयो। ख़ैरु पंहिंजो त मशीन जेके बि लतीफ़ साईं जा हिकिड़ो बैत बि जंहिंजे पेट में असां लाइ लतीफ़ आहे। तव्हां पाण त ज़िंदगी गॾु गुज़ारी आहे, असीं चाहियूं था त तव्हां पंहिंजे हिसाब सां जेको तव्हांखे जदीद शाइरी तव्हांखे यादि हुजे, क्लासिकल शाइरी हुजे, मैसेज हुजे माण्हुनि खे कीअं माण्हू जी मिठो जान करे वाह 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 तटिया थदिया तटिया थदिया काने वेल विहण जी मता थिए उदाह म्यां तो पैर न ले प्रिय जो अला तो पैरिया नज़र में खस दिल खणी वे, पैरिया नज़र में खस दिल खणी वे, सुना सजण यार सुना सजण यार सुना सजण यार सुना सजण यार वाह वाह वणी वे तू पैरिया नज़र में खस दिल खणी वे तू पैरिया नज़र में पतो तुंहिंजे दिल जो त तोखे ई आहे, पतो तुंहिंजी दिल जो त तोखे ई आहे, ख़बर अथई त मुंहिंजे भला मन में छा आहे, निगाहुनि सां निगाहुनि सां तालिब खे निगाहुनि सां तालिब खे दिल भर जुड़ी वे तो पहिरीं नज़र में खस दिल खणी वे तो पहिरीं नज़र में खस दिल वे